जी आशा दिल में रखी साहिबन जे वचन ते पूरन वेसाव आणे रात गुजारे सुबह जो सवेरो बाबे बुढ़े साहिब ॾांहुं वञण जी तैयारी कई। दासन हुकुम मूजिब तरह तरह जा कपड़ा पहिरिया ऐं सोनन संजन सां घोड़ा ऐं डांद संभराया। पोइ उन्हनि ते चढ़ी अॻियां बाजा ऐं झिंग वॼाराए ख़ूब धाम धूम सां माता गंगा सेनुनि समेत पंधु पई। केतिरनि क़िस्मनि जा भोजन ऐं स्वादी पकवान जा थाल पुण साण खयाऊं। घिंडनि ऐं घड़ियालनि जा अहिड़ा त तिखा आवाज़ थिए थिया जो जंहिं रस्ते तां ते लंघिया उन्हनि रस्तनि ते वेठल पखी ऐं जिनावर उथी थिए भॻा। वैटनि ऐं घोड़नि जे तकड़े पंधु करण करे एतिरी त मिठी थिए उॾाणी जंहिंजो बयानु करे नथो सघिजे। आख़िर अहिड़े आनंद में घणो पंधु लताड़े बाबा बुढ़े साहिब जे आस्थान ते वेझो अची पहुतियूं। परे खां ई घणो घोड़ शोर ऐं मिटीअ जो उॾामण ऐं पखियुनि जिनावरनि जे भॼण जी सुध बाबे बुढ़े साहिब खे पई। तंहिं भाई साहिब हिकिड़े कुर्मी खे सॼे पुछियो त हीउ केरु था अचनि। झटि में उहो कुर्मी ख़बर लही आयो। मोटी अची भाई साहिब खे ॿुधाई त गुरुनि जे तरफ़ां जा माण्हू आया आहिनि जे हिते था अचनि। माण्हू साण वैट ऐं बाजा आहिनि जिन जो एतिरो शोर थी रहियो आहे। एतिरो ॿुधी भाई साहिब फरमाए त रामदासपुरी में का बाज पई आहे छा? उन्हनि हिकिड़ो शब्द अहिड़ो कढियो त रामदासपुरी में का बाज पई आहे छा जो एतिरा सारा माण्हू गॾु थी शोर मचाए निकिता आहिनि। एतिरे कंदे हू बि अची पहुता आहिनि। घणे नम्रता भाव सां भाई साहिब जे अॻियां अची वेठा ऐं माता गंगा पुण अची वेठी ऐं आंदर पकवान ऐं मिठाइयूं अॻियां रखी मथो टेकियो। बाबे साहिब सह सुभाउ पुछियो त माता कीअं चमु थियो आहे। माता बाबा बुढ़े साहिब जा अहिड़ा वचन ॿुधी दिलि में हिकदमि ॾकी वई ऐं मुंहुं सुकी वियसि। डप जे करे कुझु चई बि न सघी। पर एतिरो हूंदे बि माता जे हिकिड़ी दासी हथ जोड़े चयो त सतगुरु पाण हुकुम ॾेई तव्हां ॾांहुं मोकिलियो आहे। माता पुट जे वठण लाइ तव्हां वटि आई आहे। तव्हीं हर तरह समर्थ आहियो। माता खे वर ॾेई ख़ुशि करियो। भाई साहिब समूरी वार्ता ॿुधी जवाबु ॾिनो त भला मूं वटि पुट किथां आया? आउं त गुरू घर जो गाई आहियां। मूं में अहिड़ी शक्ति किथां आई? सतगुरु हर तरह समर्थ ऐं बेपरवाह आहिनि ऐं हज़ारनि दासनि जूं मनोकामनाऊं पूरन कनि था ऐं हज़ारनि कोहनि ते वेठल जीव जी पुकार उनाए उन जी उते आश पूरन कनि था। तिन साहिबनि लाइ हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे? माता गंगा भाई साहिब जो अहिड़ो रुखो जवाबु ॿुधी उदास थी तमामु दुखी थी माठ करे पेरे पई उथी खड़ी थी। ॿिया दास ऐं दासियूं पिणु दिलि शिकस्त थी उथी माता सां गॾु हलण लॻा। हुनजी सभु ख़ुशी हिक ई जवाब में उॾामी वई। सभई चिंता में वैटनि ते चढ़ी मोटी अमृतसर आया। दिलि में सभिनीनि दासनि ऐं दासियुनि ईअं पए ख़्यालु कया त पक पृथ्वीचंद जो वचन सत थींदो। गुरुजन खे औलाद थियणु मुश्किल आहे। माता गंगा सुवारी तां लही घर आई। स्वामी बि उन वक़्तु उते वेठा हुआ। माता ईंदे साईं स्वामिनि खे चरण वंदना कई। स्वामिनि परे खां ई संदसि कवल जहिड़ो कुमल मुख कुमायल ॾिसी पुछियो त पुत्री पुत्र कामना पाए चिंता मिटाए ईअं पर ॿुधाए त तुंहिंजे मुंहं ते ख़ुशी नथी ॾिसिजे। कहिड़ो सबबु आहे? माता अखियुनि में पाणी आणे सुॾका भरे चवणु लॻी त तव्हां साहिबनि जे चए मुजिबि आउं उॾाई वियसि। पर जॾहिं भाई साहिब जे आस्थान ते पहुतासीं तॾहिं अमृता सां नमस्कार करे वेठासीं। पर भाई साहिब पुटु ॼण त ठहियो पुटड़ो चई ॾिनो त का गुरुपुरी में का बाज पई हुई छा या का आपदा अची सहरी आहे जो हीअं काए आया आहियो। आउं इहे वचन ॿुधी हिकदमि भिॼी वियसि। ख़ुशीअ जे ॿार उटड़ो चिंता अची वरितमि ऐं जीअं तीअं डिॼंदुमि घर हली आई आहियां। एतिरो ॿुधी स्वामी फरमाइण लॻा त ओॾां कहिड़ो समाज पाण सां नियो हुई ऐं कहिड़ो
भाव धरे वेही हुई है। कहिड़ो भाव धरे वेही है? माता गंगा जवाब ॾिनो त रथ ते चढ़ी वेही हुयसि ऐं दास घोड़नि ते हुआ, ॿियो कुझु पकवान ऐं मिठाइयूं खणी वियसि जे संदनि अॻियां रखी मथो टेकियुमि। मुंहिंजे मन जो सचो मनो त दासीअ खे हिन चई ॿुधायो, पर भाई साहिब इहो ॿुधो अणॿुधो करे हिकिड़ो शराब ॾेई सभिनी खे हैरानी में विझी फ़िक्रमंद करे छॾियो। श्री सतगुरनि सभु हक़ीक़त ॿुधी फरमाया त पूरन पुरख वटि वञण महिल ठठ असर न खणबो आहे। पूरन पुरख वटि वञण महिल ठठ असर न खणबो आहे, घाट ॿाट न रहंदा आहिनि। त पूरन पुरख वटि वञण महिल ठठ असर न खणबो आहे, पर दीन मन थी अहंकार निवारे पंहिंजे मुख सां वेनती कबी आहे, बल्कि पाण न ॼाणाए पेरनि जी खाक थी रहबो आहे। माता गंगा स्वामी खां अहिड़ो फरमान ॿुधी बिल्कुलु घणो पछताव कयो ऐं चवणु लॻी त बराबरि मूंखे अहिड़ो नमूने न वञणो पवंदो हो। अहिड़े क़िस्म जा वीचार करे माता गंगा अची रोअण में छुटकी। तंहिं ते स्वामिनि खे धीरज ॾेई सम्झाया त जा भरणी हुई सा भणी चुकी, पर हाणे असीं तोखे जेका ॻाल्हि ॿुधायूं था असां हीअं सां हंडाए। भाई साहिब जाट सिख ऐं इंद्री जीत आहे। भाई साहिब जाट सिख इंद्र जीत आहे, तंहिं करे अहिड़े पुरख जी शेवा पंहिंजे हथनि सां करणु घुरिजे, पर पहिरीं पंहिंजी भावना शुद्ध रखिजे, यानी आपापणो छॾे प्रेम धारे प्रभात जो उथी स्नान पाणी जी क्रिया लाइ अधु जेतिरा चणा, अधु जेतिरी कणिक गॾे, अधु जेतिरा चणा, अधु जेतिरी कणिक गॾे पंहिंजनि हथनि सां पीउ उनजो ढोढो थोरो लूणु विझी पचाए मथां घी मखे ॾुध विलोड़े, मथां घी मखे ॾुध विलोड़े उन में थोरो पाणी विझी ठिकर जे थांव में पाए बसर जूं ॿ टे ॻंढियूं मथां रखी पंहिंजे मथनि ते खणी पेर उघाड़े पंधु करे पोइ हुन वटि वञे त हू दयालु कृपा करे वर ॾींदो ऐं तुंहिंजी इच्छा पूरन थींदी। हू साहिब ख़ुशि थी तोखे बालक बख़्शींदो, सो पक ॼाण त उहो बालक उत्तम बुद्धिवान ऐं महाबली थींदो ऐं सभु उनजी शेवा कंदा ऐं दास थींदा। माता गंगा साहिबनि जा वचन ॿुधी एतिरी त ख़ुशी थी जो ॼण की पुट जाओ बि अथसि। अहिड़ीअ ख़ुशी में जीअं तीअं राति गुज़ारे सुबुह जो साए सां उथी पंहिंजनि हथनि सां अन्न छॾे साफ़ करे प्रेम सां वेही पीठाई, पोइ उन्हीअ जो ढोढो पचाए चङी तरह घी मथे ॾुध तयारु करे मथे ते रखी पेर उघाड़ी पंधु कई ऐं अकेली पंधु कंदे दिलि में सुखनि जे प्रेम जो वीचार कंदे चित जे उत्साह सां कंहिं बि तकलीफ़ जो वीचार न करे पंधु लताड़े अची बाबे बुढे साहिब जे ॿेड़े ते पहुती। भाई साहिब उन जे अॻे राति भोजन कोन खाधो। सतनाम श्री ॾिसो ॼाणी ॼाण हार मालिक। उन जे अॻे राति भोजन कोन खाधो ऐं उन वक़्तु ॾाढो बुखार वेठो हो ऐं उन बि ॾाढी लॻी वियसि। सो माता खे पराईंदो ॾिसी हिकदमि प्रीत सां उथियो ऐं चवणु लॻो त माता तूं धन आहीं, सचपच तूं गुरू घर जे लाइक़ु आहीं जो मुंहिंजे लाइ हेतिरो सारो पंधु करे पेर उघाड़ी आई आहीं। तूं डोलीअ ऐं पालकीअ जे चढ़ण वारी मथे ते भार खणी आई आहीं, तंहिं करे तुंहिंजी आश छो न पूरी थिए जो तूं सभिनीनि खां वॾी ऐं हिन तरह पंधु करे प्रेम धारे आई। माता इहो ॿुधी को बि अखर अहंकार जो न ॿोलियो, पर पाण निमरता सां चवणु लॻी त साईं आउं बानी आहियां ऐं तव्हां संतनि जे दर जी ॿोली आहियां। कहिड़ो प्रेम भरियो आहे। आवाज़ ॿुधी भाई माता जे मथे तां उहो ठांव वरितो ऐं माता खेसि हथ ॿधी नमस्कार कयो। भाई साहिब पोइ उहो ढोढो बसर सां खाई मथां जण पीती ऐं चवणु लॻो त माता तो अॼु असांजी अहिड़ी संभाल रधी आहे जहिड़ी तरह माउ पुट खे बुखार ॾिसी सभु कमु तार छॾे पहिरियां ई अची उनखे घउ कराईंदी आहे। माता गंगा कदरी लजाई मान थी मन नीवो
करे हथ जोड़े वेनती कई त आऊं बानी तव्हांजी शरण पई आहियां, तंहिं करे कृपा पाल मूंखे गादीअ जो मालिक बख़्शियो। तव्हां सतगुरु नानक साहिब जिन जो पुण दर्शन कयो आहे ऐं उन्हीअ साहिबनि जे संग में रहिया आहियो, तंहिं करे आऊं तव्हांजे समान ॿियो को बि कोन थी ॼाणा जो हिन संकट में मुंहिंजी सहायता करे मूं जेका अवज्ञा कई आहे सा तव्हीं दया पाले क्षम्या करियो, जो आऊं शेवा करणु बिल्कुलु अणॼाण आहियां ऐं तंहिंखां सवाइ अवी वॾा प्रेम खे ॾिसंदा आहियो। खाधे पीते जी तव्हांखे का बि परवाह न आहे। अहिड़ी तरह वॾी ख़ुशीअ ऐं प्रेम सां भाई साहिब खाई थो। धन गुरु नानक साहिब की जय, धन बाबा बुढ़ा साहिब की जय।